कराची के तैलीमी इदारनि में सिंधी न पढ़ाइण ऐं सरकारी स्कूलनि में सहूलतुनि जी खोट खिलाफ सिविल सोसाइटी पारां मलीर में बुख हड़ताल करे मुज़ाहिरो कयो वियो। आगा मुबशिर साजिद राजभर जीएम सियाल सालार सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौके ते एहतियात कंदड़नि चयो त सॼी सिंध जियां कराची जे सिंधी वसंदनि में सरकारी स्कूलनि जो ख़राब हाल आहे। सरकारी स्कूलनि में फर्नीचर, पाणी, बिजली ऐं ॿियूं बुनियादी सहूलतूं न हुअण खां सवाइ उस्तादनि जी वॾी खोट आहे। हिननि चयो त कराची जे सिंधी वसंदनि में मासूम ॿार बेहतर तालीम हासिल नथा करे सघनि। मलीर ज़िले में 75% स्कूलनि में ॿियनि बुनियादी मसइलनि खां सवाइ उस्ताद अणपूरा आहिनि। अहिड़ी सूरत हाल में ॿार बेहतर तालीम हासिल करे कीअं सघंदा। संदन वधीक चवण हो त कराची जे समूरनि प्राइवेट स्कूलनि में सिंधी ॿोली वारे सब्जेक्ट खे ख़तम कयो वियो आहे। कंहिं बि प्राइवेट स्कूल में सिंधी नथी पढ़ाई वञे। हिननि सिंध हुकूमत खां घुर कई त सरकारी स्कूलनि खे बुनियादी सहूलतूं ॾियण सां गॾोगॾु स्टाफ जी खोट खे बि पूरो कयो वञे। उन मौके ते सिंधी अदबी संगत जे असगर बाकी, जसकम अगवान, करम मरी, आमिर महेसर, मुख्तियार सुमरो, जसाफ अगवान, आमार मलक, इरफान चुनेजो, देशी दीन मोहम्मद, अकराम चांडियो, सईद राशिद सिंधी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।